ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं 2 मिंट। पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। हाणे मां आत्मा थोरो समय जे लाइ हिन शरीर खां न्यारी निराकार रूप में स्थित थी करे परमात्मा बाप की याद करे, परमात्मा जो ज्ञान थी ॿुधां। परमात्मा बाप परम धाम मां हिन सृष्टि ते ब्रह्मा तन द्वारा अची करे मनुष्य आत्माउनि खे ज्ञान थो ॿुधाए। उहो ई ज्ञान हाणे मां आत्मा ॿुधांदी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शे बाबा ब्रह्मातन द्वारा चवंदा, मीठे मीठे बच्चे तव्हां ॿारनि हाणे पंहिंजे बाप खे पहचानियो अथव न। परम पिता परमात्मा चईंदो आहे कि पूरी दुनिया में मां जेकी मत ॾींदो आहे न, उहा सभिनि खां न्यारी हूंदी आहे। बाबा असांखे सॼी दुनिया खां न्यारी मत थो ॾे। सॼी दुनिया में अनेक मत मतांतर आहिनि, लेकिन असांखे परमात्मा ब्रह्मा मुख द्वारा सभिनि खे हिकु ई मत थो ॾे। पूरी विश्व जी आत्माउनि खे हिकु ई मत थो ॾे। जेकी आत्मायूं हुन मत ते हलंदियूं आहिनि उहे हिन दुनिया खां न्यारा थी करे परमात्मा जा प्यारा थी करे सत्युगी नई दुनिया में हलण लाइ तयार थींदियूं। ईश्वर जी गत ऐं मत आहे न। गत अर्थात सदगति। सदगति दाता उहो हिकु बाप ई आहे। ॻाईंदा बि आहियूं न, सर्व जो सदगति दाता आहे राम। कहिड़ो राम? परम पिता परमात्मा राम। परंतु सम्झंदा न आहियूं कि राम केरु आहे। छो जी राम बि हिकु त्रेता वारो राम बि आहे न। लेकिन इहे जेको ॻायल आहे सर्व जो सदगति दाता राम, इहो परमात्मा राम जे लाइ ॻायल आहे। चईंदा आहिनि जिधर ॾिसूं राम ई राम आहे। हिन खे चइबो अज्ञान अंधेरो। परमात्मा राम त परम धाम जो निवासी आहे न, त हेॾे होॾे काथां नज़र ईंदो। मनुष्य आत्मा अज्ञान जे अंधेरे में आहे न, अंधियारे में आहे, तॾहिं त दुख आहे। सोजरे में सुख थींदो आहे न। सोजरे में हर चीज़ जीअं आहे उहा ॾेखारे में ईंदी आहे। जॾहिं अंधियारो हूंदो आहे त चीजूं बि ढंग सां न ॾेखारे में ईंदियूं आहिनि, परेशानी थींदी आहे न, दुख थींदो आहे। उहा ई दुनिया में बि हाणे जेकी चीज़ जीअं आहे न उहा ॾेखारे में नथी ॾे। हिन करे मनुष्य आत्मा दुखी थी वई आहे। अंधियारे में ई मूंखे पुकारदी आहे। बंदगी करणु मतिलबु परमात्मा खे सॾु करणु। परमात्मा खां भीख मांगदा रहंदा आहिनि न। देवताउनि जे मंदिर में वञी करे भीख मांगदा आहिनि, अर्थात असांखे हीअ ॾियो, असांखे सुख ॾियो, शांती ॾियो। आत्मा जो स्व जो धर्म ई शांती आहे, त बि दर दर भीख थी मांगे। बाबा चए थो इहे देवी देवताउनि खां मूंखां जेको तव्हां चीजूं घुरंदा आहियो न, हथ जोड़े करे मांगदा आहियो, इहे भीख मांगण थियो। उहो मनुष्य त रोडनि ते भीख था मांगनि, तव्हां मंदिरनि गुरुद्वारनि में वञी करे भीख था मांगो। परमात्मा तव्हांजो बाप आहे। बाप सां कोई भीख मांगदो आहे छा? हक़ सां चइबो आहे न। परंतु आत्मा स्वयं खे पहचाने नथी, पंहिंजे बाप खे नथी पहचाने, त दर दर वञे थी भीख मांगण। सत्युग में भीख मांगण जी दरकार न हूंदी आहे। सत्युग में आत्मा खे सुख शांति संपत्ति सदा अथाह हूंदी आहे, सदा हूंदी आहे। 21 जन्म ते आत्मा कॾहिं भीख न मांगदी। त बाबा चए थो ॾिसो उहो त वरी बि उन्हनि खे भिखारी नाम, लेकिन पाण आहियूं, पाण बि त भॻवान खे भीख था मांगू, भॻवान खे रिश्वत था ॾियूं कि असांजो इहो कमु करे छॾिजो त एतिरे रुपए जो प्रसाद चढ़ाईंदासीं। बाबा चईंदो आहे हिकु ॿी बि भीख मांगण थींदी आहे। जेको पाण चईंदा आहिनि न, असांखे मान न ॾिनई, असांखे मान ॾे या असांजो सम्मान करे या असांजी इज़त न कई, इहो बि भीख मांगण थी वियो। इहो रॉयल रूप जो भीख मांगण। केरु तव्हांखे सम्मान ॾे थो, मान ॾे थो या नथो ॾे?
तव्हां मांगो छो था? तव्हां हुनखे एतिरो मान ॾियो कि वो आपे ई तव्हांखे मान ॾींदो। मान मांगण सां न मिलंदो आहे, मान ॾियण सां मान मिलंदो आहे। भिखारिन सतयुग में ये भिखारीपन, कोई भी प्रकार जो भिखारीपन न हूंदो, छो जी सतयुग आहे ही हुते आत्मा भी भरपूर रहंदी और स्थूल धन संपत्ति भी अथाह रहंदी। कल्प जी आयु मनुष्य उल्टी सुल्टी लिखी छॾी अथनि त मनुष्यनि जो मथो ई फिरी वियो आहे। हिननि अञा 1000 वर्ष कलयुग पियो आहे, अञा ॿियो भी दुख अलाए घणे ॾिसंदा। बाबा त ॾाढे प्यार सां वेही करे ॿारनि खे ॿुधाईंदा, बच्चे हीअ दुनिया अॼु ऐं कल्ह जी आहे। कल्ह सुख में हुयासीं, कल्ह हिन ई सृष्टि ते असां आत्माउनि में दैवी गुण हुया त हीअ सृष्टि देवताउनि जी हुई। हाणे हिन ई अॼु दुनिया में असांजा असुरी स्वभाव संस्कार थी विया आहिनि त कलयुग थी विया। कल्ह वरी असांजा दैवी स्वभाव संस्कार थी वेंदा त स्वर्ग थी वेंदो। कल्ह ऐं अॼु जो खेल आहे, ज्यादा समय जो खेल न आहे। बाबा चए थो मां पतित पावन आहियां न, त ईंदो आहे तव्हां सभिनि खे पावन ठाहिण। हाणे पावन कीअं थो ठाहियां? सिर्फ़ु पावन ठहण जो हिकु ई उपाय आहे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा मां विकारनि जी खाद निकिरंदी त तव्हां पावन थी वेंदव। सभु मनुष्य आत्मा इन समय जंक खाइल आहे। हाणे उहो जंक निकिरे कीअं? परमात्मा खे यादि करे, देह अभिमान छॾे करे देही अभिमानी ठहो। पंहिंजे पाण खे पहिरियों आत्मा सम्झो, मां आत्मा शरीर द्वारा कर्म कराईंदी आहियां। मां आत्मा जॾहिं भी चाहियां हिन शरीर सां कमु न कराए करे शांति में वेही करे पंहिंजे बाप सां मिलन मनाए सघंदी आहियां। हाणे मूंखे मुंहिंजो असली स्वरूप, मुंहिंजे असली बाप जी असली घर जी पहचान मिली आहे न, त मां कमु करण वक़्तु शरीर जो आधार वठंदमि। जंहिं महिल कमु न हूंदो हुन समय शांति सां वेही करे पंहिंजे पाण खे निराकार आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदमि। पंहिंजी आत्मा मां जंग अथवा खाद कढणी आहे न मूंखे। मां त अमर आहियां न, शरीर मृत्यु खे पाईंदो आहे। सतयुग त आहे ही अमर लोक, कलयुग आहे मृत्यु लोक। दुनिया में इहा बि कोई न ॼाणंदो आहे कि अमर लोक हिन सृष्टि ते ई हुयो जेको हाणे मृत्यु लोक थी वियो आहे। अमर लोक अर्थात जिते कॾहिं अकाले मृत्यु न थिए। समय खां पहिरियों जेकी मृत्यु थींदी आहे न उनखे चइबो आहे मृत्यु लोक। जिते समय खां पहिरियों मृत्यु थिए उते चइबो आहे, उनखे चइबो आहे मृत्यु लोक। ऐं जिते समय खां पहिरियों मृत्यु न थींदी आहे उनखे चइबो आहे अमर लोक। सतयुग आहे अमर लोक, परम धाम भी अमर लोक आहे। सतयुग में असांजी आयु ॾाढी वॾी रहंदी आहे, छो जो पवित्र जीवन रहंदो आहे न। पवित्रता सां आयु भी वधंदी आहे ऐं मनुष्य आत्मा तंदुरुस्त भी रहंदो आहे, बुद्धि भी सही रीति कमु कंदी आहे। तव्हां राज ऋषि आहियो न, ऋषि अर्थात पवित्र। तव्हां भी हाणे पवित्र ठहिया आहियो, परमात्मा जी मत ते हलो था त पवित्रता त सभिनि खां पहिरियों आहे। शंकराचार्य सन्यासिन खे पवित्र ठाहींदो आहे। हिते असांखे शिवाचार्य शिव बाबा अची करे असांखे पवित्र थो ठाहे। बाबा चए थो शिव बाबा काथां मां काथां पढ़ियो थोड़ी आहे कुझु, मूं में त ज्ञान आहे ही सही। मां हाणे ब्रह्मा जे तन में अची करे ज्ञान थो ॾियां। शंकराचार्य त गर्भ खां जनम वरितई न, मथां अवतरित थोड़ी थी हुनखे उहो। मां त मथां अवतरण थींदो मुंहिंजो, मां त हिन तन में अची करे प्रवेश कंदो। जॾहिं चाहे अची सघंदो आहे, जॾहिं चाहे वञी सघंदो आहे। लेकिन ये अचण वञण जो मुंहिंजो पार्ट हिन समय ई आहे, संगम युग ते। बाक़ी कहिड़े भी युग मां धरती ते न ईंदो आहे। भल मां कंहिंमें भी शरीर में अची वञा, कहिड़े भी युग में, कंहिंखे थो पतो लॻे। लेकिन परमात्मा चईंदा मुंहिंजो ड्रामा में पार्ट न आहे, मुंहिंजो ड्रामा में ये संगम युग ते ई पार्ट आहे कि मां जॾहिं चाहियां कहिड़े भी शरीर में ब्रह्मा जे तन में प्रवेश करे तव्हांखे ज्ञान ॿुधाए सघंदो आहे। कल्याण अर्थ ई मां हिते ईंदो आहे न, कंहिंजो भी अकल्याण मां न कंदो आहे। मां सभिनि आत्माउनि खे पावन ठाहींदो आहे। मुंहिंजे अचण मां कहिड़े तन में ईंदो आहे? मां पतित तन में ही ईंदो आहे, छो जो मूंखे पतित आत्मा जे पतित तन में अची करे सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिणो।
पूरी दुनिया खे पावन ठाहिणो, त मुंहिंजो कम ई पावन ठाहिण जो आहे, त मां पावन दुनिया में न ईंदो आहे। कहिड़ी दुनिया में ईंदो आहे? पतित दुनिया में, अर्थात विकारनि वारी दुनिया में। हाणे बाबा ॾाढी परे खां हिन दुनिया में आया आहिनि, लेकिन बाबा चवंदा मूंखे कोई समय न लॻंदो आहे, मां थोरे से समय में सेकेंड में मथां खां हेठि अची वेंदो, मूंखे कोई समय न लॻंदो आहे अचण में। हाणे बाबा आया आहिनि त बाबा चवनि था कि मां अची करे तव्हांखे स्वयं जी, तव्हांजी ऐं पूरी सृष्टि चक्कर जो ज्ञान थो ॾियां न। इहो ज्ञान मां हर 5000 साल में हिकु बार अची करे ॾींदो आहे। जे ज्ञान खे ॿुधी करे धारण करे तव्हां मनुष्य आत्मा जीवन मुक्ति खे प्राप्त कंदा आहियो। आत्मा परमात्मा जो ज्ञान अगरि सिर्फ़ु एतिरो ई ॿुधणो अथव त तव्हां आत्मा मुक्ति खे प्राप्त कंदव, अर्थात ज़्यादा समय शांति धाम में रहंदव। ऐं अगरि सतयुग जो सुख भोगणा अथव त आत्मा परमात्मा ये सृष्टि चक्कर कीअं घुमंदो आहे, सतयुग त्रेता द्वापर कलयुग, इन जो बि ज्ञान तव्हांखे सम्झणो खपे, त तव्हां सतयुग जो सुख ॾिसी सघंदव। बेहद जो बाप हाणे बेहद जो वरितो ॾियण आयो आहे न, त पाण खे सदैव हर्षित रहणो खपे कि असांजो पारलौकिक बाप असांखे हिन सृष्टि ते वरितो ॾियण आयो आहे। बाप ॿारनि खे वरितो ॾींदो आहे त ॿारनि खे केतिरी ख़ुशी थींदी आहे न। बाबा चए थो मूं वटि त अथाह ज्ञान धन आहे, अथाह शक्तियूं आहिनि, अथाह गुण आहिनि, अथाह कलायूं आहिनि, तव्हांखे जेतिरी खपे तव्हां वठो, लेकिन हुन जे लाइ पवित्र त रहणो पवंदो न। बिना पवित्रता सां तव्हां मूंखां पूरो वरितो न वठी सघंदव। ये ड्रामो हिकु ठहियल ई आहे 5000 साल जो, इन में तव्हां पार्ट वॼाईंदा ई रहंदा, इहा कोई नई ॻाल्हि न आहे। त बाबा चवनि था हिन करे साक्षी थी करे नथिंग न्यू जो पार्ट पको करे ज्ञान पंहिंजो पार्ट वॼायो, अर्थात कुझु बि असां करूं था, जो बि कुझु इहो नयो न आहे। हर 5000 साल में असां ईअं ई ड्रामे में खेल खेलंदा आहियूं, त कोई नई ॻाल्हि थोरी आहे। त नथिंग न्यू जो पार्ट पको करो। मूल वतन, सूक्ष्म वतन, इहो आहे स्थूल वतन। टिनिनि लोकनि जो तव्हांखे ज्ञान आहे त तव्हां केरु थी वियो? त्रिलोकीनाथ। परमात्मा बाप खे पाप कटेश्वर बि चवंदा आहिनि न। परमात्मा खे यादि करण सां असांजो सर्व पाप कटिजी वेंदो। सॾु बि कंदा आहिनि न, हे पतित पावन लिबरेटर गाइड, अचो असांखे दुखनि खां छुड़ायो। बाबा असांखे लिबरेट कंदो आहे दुखनि खां, गाइड कंदो आहे। गाइड कहिड़ी जॻह जे लाइ गाइड कंदो आहे? मुक्ति धाम ऐं जीवन मुक्ति धाम। इहे ॿ रास्ता पाण खे परमात्मा ॿुधाईंदो आहे। मुक्ति धाम में त पाण खे ख़ुदि ई वठी हलंदो आहे। जॾहिं अंत में पाण सभु वेंदासीं, मनुष्य आत्मा पंहिंजो पंहिंजो शरीर छॾे गॾी वेंदासीं, त हुन समय परमात्मा सभिनि खां पहिरियों हूंदो ऐं असां हुनजे पुठियां पुठियां। त मुक्ति धाम जो गाइड त परमात्मा स्वयं ठहींदा। बाक़ी जीवन मुक्ति धाम सतयुग में जॾहिं अचिणो हूंदो त हुन जे लाइ बि हाणे रास्तो पाण खे ॿुधाए थो न कि सतयुग में अचिणो अथव त दैवी गुणनि जी धारणा करो, पवित्र रहो, मूंखे यादि करो। इहो ई रास्तो आहे सतयुग में वञण जो। पोइ मथां खां पाण पंहिंजे पंहिंजे समय ते पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाइण ईंदासीं, परंतु मथां खां बाबा पाण खे न मोकिलंदो आहे। आत्मा खे संकल्प ईंदो आहे हाणे मूंखे हेठि वञी पाठ वॼाइणो आहे, त आपे ई अची वेंदी आहे। त बाबा चवंदो मां तव्हांखे मुक्ति जीवन मुक्ति धाम जो रास्तो बि ॿुधाईंदो। मुंहिंजो इहो ई पार्ट आहे न। तव्हांजो पार्ट अथव जनम मरण में अची करे हिक ॿिए सां खेल खेॾो। सुबुह खां राति ताईं खेल ई त खेॾो था न। कोई आत्मा त सतयुग जे आदि खां हिन सृष्टि ते खेल थी खेॾे। कॾहिं स्त्री जो चोलो खणी वठी करे खेल थी खेॾे, कॾहिं पुरुष जो चोलो वठी करे खेल थी खेॾे, परंतु पाण हिनखे खेल वेती ॾिसंदासीं त पाण खे हमेशह साक्षीपन ऐं ख़ुशी रहंदी। ऐं ज़्यादा अगरि अॼुकल्ह जेका बंधन थी विया आहिनि, विकारनि जे कारण बंधन थी विया आहिनि न, हिन करे मनुष्य आत्मा हाणे खेल खेॾी खेॾी बि दुखी थकिजी वई आहे। सतयुग में त आत्मिक भान में रही करे असां खेल खेॾंदा हुआसीं, भई असां आत्मा आहियूं, हिन शरीर द्वारा हिन संबंध सां पाठ था वॼायूं।
पोइ जंहिं समय शरीर 150 साल जो पुराणो थी वेंदो आहे त आत्मा आपे ई स्व इच्छा सां सभिनि खां छुट्टी वठी करे पोइ शरीर छॾे थी आहे। त मनुष्य आत्मा खे इहो ज्ञात हूंदो आहे न कि आत्मा काॾे वई न आहे, हिन ई दुनिया में कहिड़े न कहिड़े शरीर में पार्ट थी वञे। पोइ जंहिं अगरि हुन आत्मा जो हुन ई परिवार सां हिसाब किताब हूंदुसि त हुन जे नज़दीक वारे संबंधी वटि जन्म वठंदी। हिते बि त ईअं ई आहे न, जेका बि विया आहिनि त उहो काॾे विया, पंहिंजे ई नज़दीक परिवार में कहिड़े न कहिड़े संबंध सां पाण सां गॾु पार्ट था वञनि। आत्मायूं काॾे वेंदियूं थोरी आहिनि। बाबा चईंदा आहिनि आत्मा मथां खां पंहिंजे पंहिंजे समय ते ईंदी आहे, लेकिन हेठां खां मथे वञण जो सभिनि जो हिकु ई समय हूंदो आहे। छो जे मथे वञण जो रास्तो आत्मा खे पतो कोन अथसि, परमात्मा ई अची करे सभिनि आत्माउनि खे हिकु साथ वठी वेंदो आहे। त हिन करे ॾिसो केॾी पॉपुलेशन वधे थी न, मनुष्य आत्मा जी वृद्धि कीअं छो थी थिए हिन दुनिया में? छो जी आत्मायूं पुनर्जन्म थी वठनि न। कोई आत्मा वापसि न वेंदी आहे, हिते ई हिकु शरीर छॾे ॿियो वठिजे, ॿियो टियों चौथों, पोइ पाण सां गॾु हिक ॿिए सां सभु हिसाब किताब चुकतो था करनि। हाणे कंहिंजो दोष न आहे, कोई वञे थो सड़क ते ऐं एक्सीडेंट थो थिए, साम्हूं वारो उहो जंहिंजो एक्सीडेंट थियो जंहिं कई उहे हिक ॿिए खे ॼाणंदा न आहिनि। त इहे छा आहे? इहे हिसाब किताब ई आहे न। हुनजो हुन सां गॾु कोई हिसाब किताब हूंदुसि, चुकतो थी वियो। त कहिड़े न कहिड़े रीति मनुष्य आत्मा जनम मरण में अची करे पंहिंजो हिसाब किताब चुकतो कंदी ई आहे। हिन करे भल कोई कंहिंखे केतिरो बि दुखी करे छा बि करे, पाण दुखी न थियूं। भई अगरि हुनखे दुखी बि करे थो त अलाए कहिड़े जन्मनि जो हिसाब किताब हूंदो। पंहिंजो कमु छा आहे? परमात्मा खे यादि करे उन्हनि आत्माउनि खे शांति ॾियणु, शक्ति ॾियणु। ऐं परमात्मा खे यादि करे इहो संकल्प करो कि हिननि जे विच में जेको बि हिननि जो हिसाब किताब आहे उहो चुकतो थी वञे। छो कि परमात्मा सभिनि आत्माउनि जो बाप आहे न। त अगरि पाण परमात्मा खे यादि कंदासीं त परमात्मा जी शक्ति सां पंहिंजो अगरि कंहिंसां बि कोई हिसाब किताब हूंदो त उहो चुकतो थी वेंदो। भॻवानु चईंदो आहे मां तव्हांजे दुखनि खे कीअं घटि करे सघंदो आहे, तव्हांजा पाप कीअं काटे सघंदो आहे? जॾहिं तव्हां मूंखे निराकार रूप में यादि कंदा। जेसि ताईं आत्मा निराकार रूप में परमात्मा खे यादि न कंदी आहे न, तेसि ताईं हुनजो पाप न कटंदा अथसि। अर्थात जंहिंसां हुनजो कोई बि कंहिंसां हिसाब किताब अथसि त उहो कटिजंदो न आहे। त भॻवानु दुखनि खे कीअं हरंदो आहे? ईअं ई हरंदो आहे। असांजे जन्म जन्मांतर जो जंहिंसां हिसाब किताब आहे न हुनखे कटे छॾंदो आहे पंहिंजी शक्ति सां। लेकिन जॾहिं आत्मा हुनखे निराकार रूप में यादि करे पंहिंजे पाण खे आत्मा सोचे ॿियो परमात्मा आत्मा खे एतिरी शक्ति ॾींदो आहे कि हुनजे जीवन में वॾे खां वॾो दुख बि अची वञे न, लेकिन उहो हुन दुख जे समय बि हुनखे एतिरो दुख न थींदुसि जेतिरो माण्हू सोचंदा आहिनि कि एॾी वॾी ॻाल्हि थी, लेकिन हिन जे त फेस में कोई उहो ई न आहे कि भई हिन सां कुझु एॾो बुरो बि थियो आहे। छो जी परमात्मा जी शक्ति सां आत्मा खे शक्ति मिलंदी आहे कि वो कहिड़ी बि परिस्थिति खे ॾाढी सहज रीति पार करे सघंदी आहे। छो जी आत्माउनि जो बाप आहे न, उहो हुनखे शक्ति ॾींदो आहे। त हिन रीति परमात्मा पंहिंजो मददगार आहे, बाप आहे न। बाबा चईंदो आहे कि हिन करे मां तव्हांखे हाणे ॾाढी सहज युक्ति थो ॿुधायां, पंहिंजे पापनि सां मुक्त थियण जो उपाय थो ॿुधायां। ड्रामा प्लान अनुसार ड्रामा में इहो बि आहे कि सृष्टि के परिवर्तन त थियणो ई आहे। त हिन समय सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो करिणो ई आहे। या सजा खाई करे करो, या बीमार थी करे करो, या मूंखे यादि करे कटणो त आहे न। छो जी हाणे सत्युगी दुनिया जॾहिं ईंदी हुन समय असां जॾहिं आत्माऊं सभु मथे वेंदियूं आहिनि न, त कहिड़ी बि आत्मा सां कहिड़ो कंहिंजी बि आत्मा सां हिक ॿिए सां कोई हिसाब किताब न हूंदो आहे। चईंदा आहिनि न ख़ाली हथ आयासीं ख़ाली हथ वेंदासीं। अर्थात आत्मा जॾहिं मथां खां आई त बि हुनजो कंहिंसां कोई हिसाब किताब न हूंदो। आत्मा जॾहिं हेठां खां मथे वेंदी त बि हुनजो कोई हिसाब किताब न हूंदुसि कंहिंसां बि गॾु। त पाण खे हिते ई सभिनि सां हिसाब किताब चुकतो करे मथे वञिणो आहे।
पोइ पाण जॾहिं हेठि ईंदासीं तॾहिं पोइ असांजा संबंध अगरि द्वापर खां ईंदासीं त पंहिंजे दुख सुख जो हिसाब किताब शुरू थींदो आहे। छो जी सत्संग में त सुखी हूंदो आहे त दुख जो कोई हिसाब न हूंदो आहे। त बाबा इहे सभु पाण खे छो था ॿुधाइनि? छो जी हाणे सभिनि जे हिसाब किताब चुकतो करण जो समय आहे न। त पाण खे अगरि शांति सां हिसाब किताब चुकतो करणे, बाबा सां गॾु ख़ुशी ख़ुशी वञिणो आहे त पाण खे हाणे बाबा खे निराकार रूप में यादि करणो, ताकी पंहिंजा जन्म जन्मांतर सां किथे बि कोई आत्मा हुजे, भले कोई विदेश में ई छो न हुजे, हुन सां बि अगरि मुंहिंजो हिसाब किताब हूंदो त हिते वेठे वेठे बाबा जी यादि में रही करे पंहिंजी आत्मा जो हुन सां हिसाब किताब चुकतो थी वेंदो। त इहो बि कमु करणो। हाणे भले हिन जीवन में त तव्हांखे जेकी बि गृहस्थी अथव, धंधो धोरी अथव, जो बि कुझु अथव उहो कंदा रहो, लेकिन इहो कमु बि करो कि मुंहिंजे जीवन में हाणे कोई बि दुख न अचे, ऐं मुंहिंजो अगरि कोई दुख अची बि वियो त हुनखे मां ॾाढी सहज रीति पार करे सघां। इन करे मूंखे परमात्मा खे निराकार रूप में यादि करणो। ऐं बाबा त कोई इहो बि नथो चए कि सभु कुझु छॾे करे कोठी में वेही करे मूंखे यादि करो। बाबा त चए थो कर्म योगी ठहो। कर्म कंदे जेतिरो बाबा खे यादि करे कंदा त पंहिंजा उहो कम बि थींदो रहंदो, हिसाब किताब बि चुकतो थींदा रहंदा, ऐं पंहिंजी आत्मा में शक्तियूं बि भरजंदी वेंदियूं। हाणे मनुष्य आत्मा चाहींदी आहे न कि असांखे सुख शांति खपे, त सुख शांति वारो जीवन जीअण लाइ परमात्मा हाणे असांखे श्रेष्ठ मत थो ॾे। शांति त आत्मा जो स्व जो धर्म आहे न। जॾहिं बि कमु न हुजे त शांति में पाण खे आत्मा सम्झी करे वेही रहो, आत्मा खे शांति मिली वेंदी। असल में आत्मा अशांत छो थी आहे? छो जी संकल्प ॾाढा उल्टा सिधा ईंदा आहिनि न। कम जो संकल्प कम जा न आहिनि उहे बि ईंदा रहंदा, फालतू फालतू बि ईंदा रहंदा आहिनि न, ऐं नेगेटिव बि केॾा ईंदा आहिनि, बुरा बि केॾा संकल्प ईंदा आहिनि। त हाणे संकल्पनि खे परिवर्तन करो। भई इहो सोच अचे थी त ईअं न अचे थी त पाण बि हुन सां गॾु हलंदा हलूं, हा पोइ ईअं पोइ ईअं पोइ ईअं न। कम जो न आहे ऐं कोई बुरो संकल्प आहे त हुन समय रोको, पंहिंजे संकल्प खे परिवर्तन करो, त मनुष्य आत्मा खे शांति बि मिलंदी, शक्ति बि मिलंदी। छो जी संकल्प ज्यादा करण सां बि आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी आहे। तो ओड़ी ही रीति मन जो विचार करण जो ओड़ो ही आदत पइजी वेंदी आहे। पोइ हर हिकु ॻाल्हि में कुझु न कुझु उल्टो ई सोचंदो मन। त मन खे बि सुधारणो आहे न। मन बि पंहिंजी आत्मा जी सूक्ष्म शक्ति आहे न। जीअं शरीर जा ऑर्गन्स, शरीर जा इहे हथ पेर कमु करण जे लाइ पार्ट अथसि, भई पूरो शरीर कंहिंसां ठहींदो आहे? अलॻि अलॻि पार्ट आहिनि न, हथ आहिनि, पेर आहिनि, अखियूं आहिनि। उहो ई आत्मा बि पंहिंजी हिन सूक्ष्म शक्तियुनि सां कार्य कंदी आहे। हाणे आत्मा जो जेको मन आहे न, उहो शक्ति ठीक रीति कमु नथी करे, उल्टी सीधी ॻाल्हियूं थी सोचे रहो। त हुन शक्ति खे बि ठीकु करणु परमात्मा बाप आयो। जे तो पंहिंजो मन खे मूंसां लॻायो, अर्थात मां जेकी ॻाल्हियूं ॿुधायां थो उहो मन खे चओ, तूं इन रीति सोच जीअं परमात्मा थो चए, त हुनजी सोचण जो तरीक़ो बि परिवर्तन थींदो। परिवर्तन पाण खे ई करणो। ईअं कोई भॻवानु कोई आशीर्वाद या वरदान न ॾींदो, पाण खे ई महिनत करणी आहे। जीअं ॿारनि खे सुधारंदा आहियूं न, भई हीअ ॻाल्हि ठीकु न आहे, हिन रीति करो, हिन रीति करो। उहो पंहिंजे मन खे बि सुधारणो आहे। भई हिन ॻाल्हि में हीअं न सोच, हीअं न कर, अहिड़ा अहिड़ा बुरा वीचार न कर, सुठा सुठा वीचार कर। ऐं ॿियो पाण खे बि सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि, ॾिसणियूं आहिनि। जॾहिं पाण बि सदा अखियुनि सां सुठी ॻाल्हियूं ॾिसंदासीं, सुठी चीजूं ॾिसंदासीं, कननि सां सुठो सुठो ॿुधंदासीं, त मन खे बि पंहिंजे पाण खे परिवर्तन करण में ॾाढी आसानी थी वेंदी आहे। ऐं परमात्मा खे यादि कंदासीं त आपे ई मन खे शक्ति मिलंदी आहे। तॾहिं त गीता में आहे न, मन मना भव, अर्थात पंहिंजो मन मुंहुं में लॻायो। अर्थात मां जेकी ॻाल्हियूं थो ॿुधायां उहो मन खे चओ, तूं इहो सोच, तूं इहो सोच, तूं ईअं सोच। अच्छा, मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना पंहिंजी महानता और महिमा के ॼाणण वारा सर्व आत्माउनि में श्रेष्ठ विश्व द्वारा पूजनीय ठहो। हाणे असां आत्माउनि कहिड़ो महान कमु कयो आहे? छो जी असां आत्माउनि पंहिंजे पाण खे पहचानियो आहे, पंहिंजे बाप परमात्मा खे पहचानियो। दुनिया अञा ताईं भॻवान खे ढूंढे थी कि भॻवान कहिड़े न कहिड़े में धरती ते ईंदो, असांखे भक्ति जो फल ॾींदो। ऐं असां आत्मायूं पंहिंजे पाण खे पहचाने परमात्मा खे पहचाने परमात्मा सां मिलन था मल्हायूं। परमात्मा सां रोज़ रोज़ परमात्मा जी ॻाल्हियूं था ॿुधूं, असां मन सां ॻाल्हायूं था, परमात्मा खां पाण शक्तियूं था वठूं, भॻवान खे आत्मा पहचाने छॾी त केॾो महान कमु कयो आहे न पाण। हिन करे बाबा चए थो तव्हां केॾा महान ऐं महिमा योग्य आत्मा आहियो, त पंहिंजे पाण खे पहचानियो। ऐं इहो जेको असांखे ड्रामा में जेको असांखे अवसर मिलियो आहे कि असां भॻवान जी पालना वठूं, इन समय खे ॾाढो सुठी रीति उपयोग में लायो। छो जो हिन ई समय में आत्मा पंहिंजे पूरे अॻियां जे 5000 साल जूं पंहिंजो पूरो जीवन ठाहे थी, पंहिंजे अंदरि शक्तियूं गुण ज्ञान वठे थी, त अॻियां जे 5000 साल ताईं आत्मा जो पीउ आहे परमात्मा हुनखे मिलंदो न। इन ई समय आत्मा खे जेको कुझु बि खपे परमात्मा खां उहो पंहिंजे जीवन में उहो ठाहे सघिजे। चईंदा न भाग्य जी रेखा कलम, पाण खे पंहिंजे भाग्य कीअं ठाहिणो आहे, 5000 साल जो असांजो जीवन कीअं हुजे, उनजी कलम परमात्मा पाण खे ॾिनी अथई। तव्हांखे मूंखे यादि करे जीअं पंहिंजो जीवन ठाहिणो अथव उहो ठाहियो। त अहिड़े समय खे पहचाने पंहिंजे भाग्य जी रेखा सुठी रीति खीचियो परमात्मा खे यादि करे। स्लोगन आहे सदा परमात्मा जेको बि असांखे खज़ानो ॾिए थो ज्ञान जो, गुणनि जो, शक्तियुनि जो, इन सां पंहिंजी आत्मा खे भरपूर कंदा वञो त हुन सां छा थींदो? कोई बि अहिड़ी ॻाल्हि ईंदी जीवन में त पाण हुन में सदा अचल रहंदासीं, हलचल में न ईंदासीं। अच्छा, ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि करो, जेको बि ॿुधियो उहो मन में पको करो।